अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी। मिट्टी अमा आदम जो जिस्म कहीं बनायो, बिना पीउ जे पैदा ईसा कहीं करायो। गालियों में ॿुधायां तव्हांखे। हदीस में जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो पंहिंजे पुफीअ जी इज़त कंदा कयो। पंहिंजे पुफीअ जी गालियों क़ीमती तो क्या थोड़ो तवजो। पंहिंजे पुफीअ जी इज़त कंदा कयो। साहब अर्ज़ कयो त या रसूलल्लाह पुफी? साईं जन फरमायो त खजी। छा फरमायो? खजी। साईं खजी पुफी? इमामुल अंबिया जन फरमायो त अल्लाह ताला जंहिं मिट्टीअ मां आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो, उन्हीअ मां हिकिड़ो ज़रो बचाए अल्लाह ताला खजी पैदा कई आहे। खजी एॾी क़ीमती शइ अथव। जंहिं मिट्टीअ मां आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला पैदा कयो, उन मां ज़रो बचाए खजी पैदा कई। पाण फरमायो त हो जीअं अबू आहे त हीअ खजी पुफी आहे। खजीअ जो एतिराम बहरहाल इन जूं वॾियूं ख़ूबियूं आहिनि। मां बयान कंदुसि त वरी घणो वक़्तु लॻंदो। हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां। हदीस में ईंदो आहे सैयदना अबू हुरैरा साईं फरमाए थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे बांह खां वरितो। अबू हुरैरा साईं उहो सहाबी आहे जंहिंमें सभिनी खां वधीक रिवायतूं बयान थियल आहे किताबनि में। हज़रत अबू हुरैरा फरमाए थो नबी साईं मुंहिंजे बांह खे वठी चयो त अबू हुरैरा अॼु तोखे ॿुधायां त अल्लाह ताला कहिड़ियूं शयूं कहिड़े ॾींहं ते पैदा कयूं। अबू हुरैरा चयो मुंहिंजा साईं अबूअ मां क़ुर्बान ॾसियो। इमामुल अंबिया फरमायो त मिट्टी ज़मीन अल्लाह ताला छंछर जे ॾींहुं पैदा कई। मिट्टी ज़मीन छंछर जे ॾींहुं। साईं जन फरमायो त अबू हुरैरा जबलनि खे अल्लाह ताला आचर जे ॾींहुं पैदा कयो। मिट्टीअ खे छंछर जे ॾींहुं, जबलनि खे आचर जे ॾींहुं। साईं जन अबू हुरैरा तो फरमायो त साईं जन फरमायो त अबू हुरैरा हे वण जेके आहिनि न, वण दरख़्त अल्लाह ताला इन्हनि खे सूमर जे ॾींहुं पैदा कयो। थोड़ो यादि करियो, क़ीमती ॻाल्हि अथव, कॾहिं मथां न बि ॿुधी हुजेव। मिट्टीअ खे अल्लाह ताला छंछर जे ॾींहुं, जबलनि खे अल्लाह ताला आचर जे ॾींहुं, वणनि खे अल्लाह ताला सूमर जे ॾींहुं, बुरायूं जेके आहिनि बुरायूं इन्हनि खे अल्लाह ताला अंगारे जे ॾींहुं, नेकियूं नूर अल्लाह ताला उन्हनि खे अरबा जे ॾींहुं, ख़मीस जे ॾींहुं जानवरनि खे अल्लाह ताला पैदा कयो। ख़मीस जे ॾींहुं जानवरनि खे, जुमे जे ॾींहुं टे पहरीअ खां पोइ अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो। ईअं बि किताबनि जे अंदरि ईंदो आहे त जॾहिं इब्लीस लानती बणियो, अल्लाह ताला चयुसि त निकिरो हितां। काॾे वञे? अल्लाह ताला जिद्दे में लाथुसि। काथे? काथे? इब्लीस खे जिद्दे में। अम्मा बीबी हवा साईं खे अरफात में, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे चीन जे इलाइक़े में, बहरे हिंद ऐं बहरे चीन इन्हनि जो विच हिकिड़ो आहे। उन जाइ ते वॾो हिकिड़ो पहाड़ आहे, जबल आहे। ईअं बि किताबनि जे अंदरि ईंदो आहे त उन ते जाते हज़रत आदम अलैहिस्सलाम लथो, उन जाइ ते हिकिड़े पेर जो निशान आहे तमामु वॾो, उहो उन पहाड़ में आहे। इहो किताबनि जे अंदरि वाक़ियो अचे थो। बहरहाल मां अल्लाह जी कुदरत ॿुधायां पियो। हिकिड़ो सुवालु हिकिड़ो जवाबु कि फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी। मिट्टीअ मां आदम जो जिस्म कहीं बनायो, बिना पीउ जे पैदा ईसा कहीं करायो। फिरौन जे झोलीअ में मूसा कहीं निपायो, फिरौन जे झोलीअ में मूसा कहीं निपायो। ज़मीन जे तख़्ते ते नबीअ कहीं घुराया, सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं कहीं बनाया, सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी। सिज चंद्र तारा कया कहीं रोशन,
बिना वटे कपाई बिना रमज़ रोगन सरजाए सभिनि खे ॾिसे कीन ॾोहन सरजाए सभिनि खे ॾिसे कीन ॾोहन हवा बाहि पाणी दरिया कहीं वहाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मी कहीं बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी कई जानवर था झंगन में गुजारने समर साण तिनखे नकी बाहि बारने असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारन असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारन उञायल बुखायल उहे कहीं खराया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मी कहीं बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी करे कमन पंहिंजन में पंहिंजी सिधाई बिना मशवरे जे बणाई खुदाई सॼी ख़ल्क़ उन दर करे थी गदाई सॼी ख़ल्क़ उन दर करे थी गदाई बादल भर जी रहमत मींहं कहीं वसाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी कई साल सदियूं गुज़री वियो ज़मानो बंदोबस्त सां थो हले कारखानो सायो कर्ज सुल्तान छॾे ॾे बहानो लखें कंहिं माराया लखें कंहिं जियारिया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी।